Welcome to Time News Studios. You are watching 2 p.m. Bulletin. अल्लाह ते भरवसो आहे वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेएतमादी रिथ नाकाम थींदी जेकॾहिं ईअं न थियो त पोइ इमरान ख़ान घर न वेहंदो। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद जो चवणु आहे त पाकिस्तान पहिरियों भेरो साम्राज ख़िलाफ़ परदेही पॉलिसी जोड़ी आहे। मुल्क जी बहितरी लाइ ऑपोज़िशन सां ॻाल्हियूं थियणु घुरिजनि। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शेख रशीद चयो त बेएतमादी रिथ नाकाम थियण ते ऑपोज़िशन वरी इल्ज़ाम हणंदी त एम्पायर न्यूट्रल नाहे। नून लीग जी सीनियर क़यादत जो अलीम ख़ान सां राब्तो। PTI अॻवान अलीम ख़ान जो 3 ॾींहनि दौरान 40 खां वधीक MPs सां मुलाक़ातूं, 10 सूबाई वज़ीर बि शामिल। ज़रियनि मूजिबि सियासी मंज़रनामो वाज़े थियण ताईं अलीम ख़ान सां मुलाक़ात कंदड़ MPs ऐं वज़ीरनि जा नाला ॻुझा रखिया वेंदा। अलीम ख़ान अॼु जहांगीर तरीन ग्रुप सां मुलाक़ात बि कंदो। लाहौर में जहांगीर तरीन जी रिहाइशगाह ते अहम इजलास अॼु थींदो। जहांगीर तरीन लंडन मां वीडियो लिंक ज़रिए शरीक थींदो। हुकूमत ख़िलाफ़ बेएतमादी रिथ कॾहिं आणिजे? ऑपोज़िशन जे 3 वॾनि अॻवाननि जी अॼु वेहक थींदी। इस्लामाबाद में आसिफ अली ज़रदारी, शहबाज शरीफ़ ऐं मौलाना फज़ल रहमान विच में मुलाक़ात अॼु थींदी। बेएतमादी रिथ बाबति हतमी तारीख़ तय थियण जो इम्कान। तहरीक इंसाफ़ ऑपोज़िशन जी बेएतमादी रिथ खे नाकाम बणाइण लाइ सरगर्म। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत में PTI जी कोर कमेटी जो अहम इजलास जारी। बेएतमादी रिथ ख़िलाफ़ नंबर्स ऐं इतिहादनि सां राब्तनि बाबति मुशावरत। पाकिस्तान दुनिया जो सस्तो तरीन मुल्क आहे। दुनिया में पेट्रोल महांगो ऐं पाकिस्तान में सस्तो आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान इस्लामाबाद में तक़रीब खे ख़िताब कंदे चयो आहे त वर्ल्ड बैंक एतराफ़ कयो त पाकिस्तान जो एहसास प्रोग्राम दुनिया जो बहितरीन फलाही मनसूबो आहे। हुकूमत औरतुनि खे बाइख्तियार बणाइण लाइ मदद करे रही आहे। ईंदड़ ॾींहनि में 2 करोड़ ख़ानदाननि जी एहसास रिआयत राशन स्कीम तहत मदद कई वेंदी। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त इमरान ख़ान गारियूं ॾियण ऐं कूड़ ॻाल्हाइण खां सवाइ कुझु नथो करे सघे। गुजरांवाला में ख़िताब कंदे बिलावल चयो त इमरान ख़ान पाकिस्तान खे हाणे यूरोप सां विढ़ाइणु चाहे थो। पीपल्स पार्टी जो लॉन्ग मार्च कुझु देरि में वज़ीराबाद खां गुजरात तरफ़ रवानो थींदो। अॻूणो सदर रफ़ीक तारड़ 92 सालनि जी ॼमार में लाॾाणो करे वियो। रफ़ीक तारड़ काफ़ी अरसे खां बीमार हो। रफ़ीक तारड़ 1998 खां 2001 ताईं पाकिस्तान जो सदर रहियो। नून लीग जे सदर शहबाज शरीफ़ तरफ़ां अफ़सोस जो इज़हार। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा ताज़ियत जो इज़हार कयो। कंहिं बि शहरी जे मज़हबी जज़्बनि खे छियो रसाइण ॾोह आहे। सोशल मीडिया रूल्स ख़िलाफ़ दरख़्वास्त। इस्लामाबाद हाई कोर्ट जा रिमार्क्स। चीफ जस्टिस इस्लामाबाद हाई कोर्ट जस्टिस अतर मिनुल्लाह चयो त रेगुलेशन ग़ैर क़ानूनी नाहे। हुकूमत खे रूल्स ठाहिण जो इख्तियार आहे। रूल्स तहत सोशल मीडिया तां तकरारी मवाद खे हटाए सघिजे थो। अदालत वकील खे सोशल मीडिया बाबति रूल्स पाइण जी हिदायत कंदे ॿुधणी 4 अप्रैल ताईं मुलतवी करे छॾी। आलमी मंडी में ख़ाम तेल जूं क़ीमतूं तारीख़ जी बुलंद तरीन सतह ते पहुची वियूं। ख़ाम तेल जो फ़ी बैरल $128 जो थी वियो। रूसी तेल जी दरामदात ते पाबंदी ऐं ईरानी तेल जी शमूलियत न थियण सबबि आलमी मंडी में क़ीमतूं वधियूं आहिनि। स्टील मिल्स में बरतरफ मुलाजमन के हलीम आदिल शेख आडो एहतजाज करण महांगो पइजी वियो। 10 पोरियतनि ख़िलाफ़ हमले ऐं धमकियुनि जो केस दाख़िल।
FIR में मौक़िफ़ इख्तियार कयो वियो आहे त मुज़ाहिरीन हलीम आदिल शेख जी गाॾी रोके खेसि ज़बरदस्ती लाहिण जी कोशिश दौरान धमकियूं ॾिनियूं। गुज़िरियल ॾींहुं PTI जे हुकूक सिंध लॉन्ग मार्च दौरान स्टील मिल जे बरतरफ़ मुलाज़िमनि हलीम आदिल शेख जी गाॾी रोके एहतजाज कयो। बलोचिस्तान जे शागिर्दनि जो आवाज़ दॿाइण जी इजाज़त न ॾींदासीं। इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस जा शागिर्दनि ते केस दाख़िल करण ख़िलाफ़ दरख़्वास्त ते रिमार्क्स। जस्टिस अतर मिनुल्लाह रिमार्क्स ॾिना त बलोचिस्तान जा शागिर्द पुरअमन एहतजाज करे रहिया आहिनि। वफ़ाक़ी हुकूमत खे हिन अहम मामले ते ध्यानु ॾियणु घुरिजे। अटॉर्नी जनरल दलील ॾिना त शागिर्दनि खे हिरासत करणु दुरुस्त नाहे। बलोचिस्तान जे शागिर्दनि सां थियल वर्ताव ते खाइन मौज़रत कयां थो। सिंध हाई कोर्ट लाड़काणो बेंच उमेरो बाप जे टिन घर भातियुनि जे केस में PP MPA बुरहान चांडियो जी उबूरी ज़मानत में 11 अप्रैल ताईं वाद करे छॾी। दादू जे अदालत जे दायरे बाबति बुरहान चांडियो जी दरख़्वास्त रद्द। उमेरो बाप चांडियो जो चवणु आहे त बुरहान चांडियो जी दरख़्वास्त रद्द थियणु असांजी कामयाबी आहे। सरदार चइनि सालनि खां थकाइण लाइ हरबा इस्तेमालु कनि पिया, पर असांखे अदालतुनि मां इंसाफ़ मिलण जी उमेद आहे। बुरहान चांडियो जो चवणु हो त अदालत उबूरी ज़मानत में वाद कई आहे। दरख़्वास्त रद्द थियण बाबति ॼाण नाहे। लाड़काणो मां नौजवान जो तशद्दुद थियल लाश हथ। यूसुफ मोहल्ले मां 24 वरनि जे रियाज़ चांडियो जो तशद्दुद थियल लाश मिलियो। नौजवान जे पीउ जो चवणु आहे त पुटु राति खां गुम हो। संदसि जिस्म ते तशद्दुद ऐं बाहि सां साड़ण जा निशान आहिनि। पुलिस वाक़े जी जांच शुरू करे छॾी। नओं कोट भरिसां औरत सोना मेंगवाड़ जो वण में टंगियल लाश हथ। पुलिस मूजिबि औरत जे मुड़ुस बयानु ॾिनो आहे त संदसि ज़ाल ज़हनी तवाज़ुन दुरुस्त न हुजण सबबि आपघात कयो आहे। दादू में 5 ॾींहं अॻु मुबैना मुक़ाबले में मारिजी वियल बशीर उर्फ़ बशू चांडियो जे वारसनि जो पुलिस ख़िलाफ़ दादू मोरो रोड ते धरणो। मुज़ाहिरीन इल्ज़ाम आयो आहे त पुलिस जुड़तू मुक़ाबले में बशीर उर्फ़ बशू चांडियो खे मारियो आहे। नोटिस वठी ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वई। ऐं लाड़काणो में सिंध वाटर मैनेजमेंट जे मुलाज़िम जो पघारुनि लाइ ॿारड़नि खे रेहड़ी ते वेहाड़े अनोखो एहतजाज। ख़ालिक कॉलोनी वासी सदरुद्दीन मंगी दायो आहे त 5 महीननि खां पघारूं बंदि आहिनि। नोटिस वठी पघारूं ॾियारायूं आहिनि। अस्सलामु अलैकुम। टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां हमीर शेख। हेडलाइन्स ज़माने टियूं तफ़सीली ख़बरूं हिन ब्रेक खां। ट्रांसमिट